कंहिंखे बि सिंध जे हिसे जो पाणी खणण न ॾींदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ऐलान। संदसि चवण त पाकिस्तान जंग नथो चाहे पर सिंधु ते हमिलो कयो वियो त हुन सां वणंदा। गुजरात जे कासाईअ सिंधु ते हमिलो कयो आहे। पाणी बंदि थियो त सिंधुअ में हुननि जो रतु वहंदो। केनाल मंसूबो सीसीआई मां मंज़ूर करायो। सभिनी गॾिजी सिंधु दरिया बचायो आहे। उहा ई सियासत आहे। हाणे इतफ़ाक़ खां सवाइ सिंधु दरिया ते को बि केनाल न ठहंदो। सिंधुअ खे बचाइण वारी तहरीक में साथ ॾियण ते हू सिविल सोसाइटी ऐं वकीलनि जा थोरा मञे थो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त तकरारी कनालनि जो मंसूबो रद्द थियण सिंध जे अवाम जी सोभ आहे। सिंध जे पाणी ते को बि धाड़ो नथो हणी सघे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में तकरारी कनालनि जो फ़ैसिलो वापसि करायो वियो आहे। कनालनि जी मंज़ूरी इरसा सर्टिफिकेट जे ज़िम्मेवार निगरान हुकूमत आहे। सदर आसिफ अली ज़रदारी दफ़ा कनालनि जी मंज़ूरी ॾियण जी वावेला जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वियो आहे। सीसीआई जे फ़ैसिले ते सूबनि जी मर्ज़ी खां सवाइ को बि कनाल न ठहंदो। पाणी वारी अॻिराई कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। भारत खे हिन क़िस्म जी अॻिराई कई त मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। भारत सिंध तास मुआदे खे अकेले सिर ख़तमु नथो करे सघे। पाकिस्तानी क़ौम पाक फ़ौज सां गॾु ई मुतहद आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त भारत जी कंहिं बि फ़ौजी मुहिम जो फौरी ऐं भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। कंहिंखे बि ग़लतफ़हमी में न रहणु घुरिजे। हथियारबंद फ़ौज पंहिंजे मुल्क जे दिफ़ा लाइ मुकमल तयारु आहे। पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे पर क़ौमी सलामती ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर तरफ़ां टिल्ला फील्ड फायरिंग रेंज जो दौरो। जंग जी तयारियुनि जो जाइज़ो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात। पहलगाम वाक़े खां पोइ पाक भारत में छिक ताण ते ॻाल्हियूं। ॿिन्ही अॻवाननि जो चवणु आहे त पाकिस्तान मुल्क जी सलामती ऐं ख़ुदमुख्तियारी ते का बि सौदेबाज़ी न कंदो। क़ौम मुतहद पंहिंजी हथियारबंद फ़ौज सां गॾु बीठल आहे। पाकिस्तान हर क़ीमत ते पंहिंजी ख़ुदमुख्तियारी इलाक़ाई सलामती ऐं क़ौमी मफ़ादनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ समूरा ज़रूरी क़दम खणंदो। जीडीए ऐं जेयूआई पारां ज़मीनुनि जी अलाटमेंट ख़िलाफ़ तहरीक तेज़ करण जो फ़ैसिलो। जेयूआई अॻवान राशिद महमूद सुमरो जी सदर दीन शाह राशिदी सां मुलाक़ात। ज़मीनुनि जी अलाटमेंट जे मसइले ते इन जॻह ते इजलास सॾाइण ते इतफ़ाक़। सदर दीन शाह राशिदी पारां जेयूआई कनालनि बाबति सिराइती किरदार जी वाखाण। संदसि चवणु आहे त जेयूआई जे 8 महीननि वारी जिदोजहद जी वाखाण जोॻी आहे। कराची पोर्ट सिंध जे राजधानी कराची जे 52,000 एकड़नि ते ॿधल सामूंडी पटी खे पंहिंजी मिल्कियत करार ॾींदे सालनि खां रहंदड़ माण्हुनि खे घर ख़ाली करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध टीवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल कराची पोर्ट ट्रस्ट जो नोटिस हथ करे वरितो। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां समुंड किनारे क़ाइमु 18 क़दीमी आबादियुनि खे ठाहिण जो फ़ैसिलो। अनोड़ो सालियाबाद न्यू सालियाबाद यूनिसाबाद ककाहर माड़ीपुर ग्रीक्स ॻोठ मोहम्मद कॉलोनी मच्छर कॉलोनी खे नोटिस। आर्मी अमरीका जो पाकिस्तान ऐं भारत खां पहलगाम हमले खां पोइ वधंदड़ छिकताण जो ज़िम्मेवाराणो हल कढण जो मुतालबो। अमरीकी पढ़ेई तर्जुमान तैमूर चयो आहे त अमरीकी पढ़ेई वज़ीर मार्को रूबियो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं भारतीय पढ़ेई वज़ीर सां अरबा ते ॻाल्हायो। अमरीकी पढ़ेई वज़ीर ॿिन्ही मुल्कनि खे चयो उहे अहिड़ो ज़िम्मेवाराणो हल कढनि जंहिं में ॾखण एशिया में टीगे मुदे लाइ अमन इलाक़ा इस्तेकाम बरक़रार रहे। अमरीका ॿिन्ही मुल्कनि जी हुकूमत सां गॾु मुख़्तलिफ़ सतह ते राब्ते में आहे। लकी गुलाम शाह भरसां वज़ीराबाद शहर वासी 3 ॾींहनि खां गुम थियल नींगर जो लाश हथ 11 वरनि जे अबू बकर मर जो जोगिन जे कब्रिस्तान मां लाश मिलियो। नींगर जे पीउ जो चवणु आहे त संदनि कंहिं सां बि दुश्मनी न आहे। पुलिस मौजूदु नींगर जे वारसनि एनसी दाख़िल कराए शक में जवाबदार खे गिरफ़्तार करायो हो। ऐं बांग्लादेश ख़िलाफ़ T20 सीरीज़ में नायब कप्तान मोहम्मद रिज़वान ऐं बाबर आज़म खे ड्रॉप करण जो फ़ैसिलो। अयूब फ़खर ज़मान ऐं साहबज़ादा फरहान ओपनर लाइ मज़बूत उम्मीदवार। सेन तलत हसन अली फ़हीम अशरफ ऐं अली रज़ा जी बि स्क्वाड में शमूलियत जो इम्कान।